तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानम मुझे जिय में आज़ार जा अनवा साहिब शिफा मियाँ मरीजन के। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तस्वीर में नजर ईंदड़ ॻोठ हाजी दीन मोहम्मद संग्रासी जो ही नौजवान हाजी अला बचायो कुंभार साहब है ऐं संदुस फर्ज़ंद आहे मोहम्मद रहीम कुंभार ऐं अब्दुल रहमान कुंभार। ही पिण जेका साॻी किरत कंदा आहिनि संदुस फर्ज़ंद आहिनि हदनि जे माहिर आहिनि तमामु बहितरीन हाजी अला बचायो साहब। ऐं हिन वटि जेका रश रगल हूंदी आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जी लोकेशन आहे जेका पेरूमल मोड़ खां तक़रीबन 6 खां 7 किलोमीटर अॻियां हाजी दीन मोहम्मद स्टॉप ते। ऐं तमामु हिन वटि जेके हदनि जे बीमारियुनि जा माण्हू जेके काफ़ी सारा ईंदा आहिनि ऐं हज़ारनि जे माण्हू तादाद में माण्हू हिते शिफ़ा याब थी वेंदा आहिनि। सो दोस्तों तव्हांखे अॼु हीअ वीडियो ॾेखारे रहिया आहियूं। अॻे बि मुंहिंजे पेज ते हाजी अला बचायो कुंभार जा वीडियो हलंदा रहंदा आहिनि, पर जेके वॾनि वॾनि अस्पतालनि में जेके माण्हू लाखों रुपया ख़र्च कनि था, पर हिन वटि जेका का फीस न आहे। ऐं ईंदड़ माण्हुनि खे बि आउं गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कयो, छो त हिन वटि जेके आहिनि सदाई मेला मतल हूंदा आहिनि। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन माण्हू वटि जेका पूरी सिंध जा माण्हू अचनि था। सो दिलि चाहे त तव्हांखे हिन ख़ूबसूरत माण्हू जो वीडियो बि ॾेखारिजे ऐं हिन जेका इलाइक़े जो व्यू कराइजे। सो छो त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त आउं अहिड़नि माण्हुनि खे प्रोमोट कयां। जीअं दोस्तों आउं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती तव्हांखे अॼु विज़िट कराएसीं ॻोठ हाजी दीन मोहम्मद स्टॉप ते। बहितरीन इंसान